हिन हफ़्ते जो अनमोल वचन प्रेम सां भाव सां श्रवण कंदा। जहाँ आपन ऊंच आपन आपनेरा, जह आपन ऊंच आपन प्रभु नेरा। जहाँ आपन ऊंच आपन आपनेरा, जह आपन ऊंच आपन आपनेरा। तह कौन ठाकुर कौन कहिए चेरा, तह कौन ठाकुर कौन कहिए चेरा। सतगुरु अर्जन देव महाराज जन फरमाइनि था पंहिंजी मिठी रबी वाणीअ में कि जॾहिं उहो परमात्मा ई हुयो, सभिनीनि खां जेको ऊचो आहे, सभिनीनि खां जेको निकट आहे, जॾहिं उहो परमात्मा केवल जॾहिं भगवान सृष्टि जी रचना न कई त कौन ठाकुर कौन कहिए चेरा, त केरु स्वामी केरु सेवक, न कोई स्वामी हुयो उन्हनि जे अलावा, न कोई सेवक। चओ हरे राम। हरे राम। केवल उहे परमात्मा हुया। त जॾहिं परमात्मा हुया केवल, त कोई झंझट बि न हुया, न कंहिंखे लोभ हुयो, न कंहिंखे लालच, न कंहिंखे तृष्णा, न कंहिंखे अहंकार। केवल हिकिड़ा परमात्मा ई हुया जेके सभिनीनि खां ऊचा आहिनि। गुरबाणीअ में बि सतगुरनि हिकिड़ी जॻह ते फरमायो आहे कि उहे चवनि था मैं पेखियो री ऊंचा। पेखियो यानी चइबो आहे ॾिसण खे। चवनि था सॼे संसार में मां ॾिसी वरितो, सभिनीनि खां ऊंचो केरु आहे, त चवनि था मोहन सबसे ऊंचा। चओ हरे राम। हरे राम। मैं पेखियो री ऊंचा मोहन सबसे ऊंचा, कि सभिनीनि खां मथे परमात्मा ही आहे, उन खां वॾो ॿियो कोई न आहे, कोई बि न आहे। पर अगरि भाव भक्ति जी दृष्टिअ सां ॾिसंदव त सभिनीनि खां ऊंचा भगवान थी करे बि पंहिंजे भक्तनि जे लाइ सभिनीनि खां नंढे में नंढा कम बि भगवान कया आहिनि। चओ हरे राम। हरे राम। ये भक्तिअ में शक्ति आहे, ये भाव में केॾी शक्ति आहे कि ॾिसो कोई वॾो माण्हू जेको अगरि हिन संसार जो हुजे, सुठी पोस्ट ते हुजे, वॾे पद ते वेठो हुजे, वॾे ऊंचे आस्थान ते वेठो हुजे, त उनखे नंढा कम पोइ कंदे असां न ॾिसंदा आहियूं। चओ हरे राम। हरे राम। न ॾिसंदा आहियूं भाई, है न। कोई वॾो नेता ठही वञे, अभिनेता ठही वञे, हा पंहिंजे प्रचार जे लाइ उहे भले केॾी महिल कैमरे जे साम्हूं माण्हुनि जे साम्हूं उहो दिखावो करे वठंदा आहिनि, पंहिंजी प्रतिष्ठा जे लाइ, पंहिंजे मान जे लाइ। चओ हरे राम। हरे राम। पर कोई अगरि थोरो ई संसार में ऊंचो थी थो वञे त पोइ उहो पंहिंजे नंढनि खे अलॻि ॾिसंदो आहे, पंहिंजो पाण खे अलॻि। पर हिकिड़ा प्रभु परमात्मा आहिनि जंहिं आपन ऊंच, जेको पाण सभिनीनि खां ऊंचो आहे पर पंहिंजे भक्तनि जे लाइ सभिनीनि खां निकट आहे। चओ हरे राम। हरे राम। त अहिड़ी समदृष्टि जेके रखनि था, हे सॼी अष्टपदी ब्रह्म ज्ञान सां भरियल अथव भाई, है न। सॼे अष्टपदीअ में असां इहो ई श्रवण कयो आहे कि जॾहिं परमात्मा हुया केवल, त ॿियो कुझु बि न हुयो, सभु झंझट ख़तमु हुया, सभु लड़ाई झगड़ा ख़तमु हुया ई कोन, केवल परमात्मा हुया। त सतगुरु हिन अष्टपदी जे द्वारा इहो ई सम्झाइनि था कि हाणे बि उहो परमात्मा ई आहिनि, ॿियो कोई न आहे भाई। जंहिं ॾींहुं इहा दृष्टि अची वई त सभिनीनि खां वॾो ज्ञान अची वेंदो। चओ हरे राम। हरे राम। इहो ई सम्झाइनि था। ऐं इहो था चवनि कि जंहिं ॾींहुं इहो असांजो हाल थी वियो, सभिनीनि में परमात्मा असां ॾिसण लॻियासीं, सभिनीनि सां प्रेम कयोसीं, कंहिंसां बि वैर न रहियो, कंहिंखे वॾो, पंहिंजो पाण खे वॾो न, कंहिंखे नंढो न सम्झोसीं, त चवनि था उन ॾींहुं त बसि असली शांति मिली वेंदी, जनम मरण खां भगवान बचाए वठंदा आहिनि। श्री कृष्ण गोविंद। हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव। सभिनीनि खां वॾे में वॾो ब्रह्म ज्ञान, सभिनीनि खां वॾे में वॾो ज्ञान इहो ई आहे कि मां प्रभु जो आहियां, प्रभु मुंहिंजा आहिनि। इन खां वॾो त इन टिनिनि लोकनि में ज्ञान ई कोन्हे। मां प्रभुअ जी अंश आहियां। इहो ई बाबा आनंद राम साहिब जन पंहिंजे भजन में ॿुधाइनि था कि पई बूंद जीअं विच दरिया में,
गंगा जी में कोई जल वञी करे विझे त पोइ छा बणिजी वेंदो आहे? साधारण जल न, गंगा जी बणिजी वेंदो आहे। पई बूंद जीअं विच दरिया में, तीअं भेद नाहे तो में मुंह में शाह में। इहो ई सभिनीनि खां वॾो ब्रह्म ज्ञान आहे भाई। त सतगुरु कृपा कनि असां ते, असांखे बि अहिड़ी समदृष्टि मिले कि सभिनीनि में असां परमात्मा ॾिसूं, सभिनीनि सां प्रेम कयूं, सभिनीनि में सुठो ई भाव रखूं, कंहिंसां बि वैर न हुजे। वरी बि तव्हां मनन कजो साध संगत जी, अनेक गहरा अर्थ, ज्ञान, भाव, भक्ति, प्रेम असांखे परमात्मा ॾींदा। वीचार में ॾाढी शक्ति हूंदी आहे भाई। कंहिंजे बारे असां वीचार कंदा आहियूं, है न, प्रेम कीअं थींदो आहे? वीचार करे करे ई त प्रेम थींदो आहे। कंहिंजे बारे वधीक सोचण सां, कंहिंजे सुठे स्वभाव जे बारे बार बार चर्चा करण सां, कंहिंखे बार बार यादि करण सां, उन सां ई त प्रेम थी सघंदो आहे। त प्रभुअ सां प्रेम करिणो आहे त जेके असां वचन सत्संग में ॿुधूं था, श्रवण कयूं था, वरी उन्हनि खे मनन बि कयूं। 5 मिंट ई सही, अॼु छा ॿुधायूं सत्संग में, घर वञी करे हिकु बार ई केवल अगरि इहो रिविज़न थी वञे, इहो यादि अची वञे त थोरो प्रेम त ज़रूरु वधी वेंदो। चओ हरे राम। हरे राम। अरे छा त सत्संग हलियो, कहिड़ो त बढ़िया भजन ॻायूं, कहिड़ी त बढ़िया गुरबाणी हली, केॾो सुंदर अर्थ असांखे मिलियो। बसि इहो वीचार बि मन में अची वियो हिकु बार प्रेम सां, भाव सां, तो भगवान जी एॾी विशेष कृपा थी वेंदी आहे कि असां वीचार बि नथा करे सघूं। चओ हरे राम। हरे राम। हिकिड़ो माण्हू सत्संग ॿुधी वियो, ॾाढे भाव सां, प्रेम सां उन ॾींहुं संतनि सत्संग कयो, काथे भागवत कथा पई हले, त 3 कलाक त ज़रूरी न आहे असांजो मन लॻी वञे, पर 3 मिंट बि अगरि कंहिं भाव सां ॿुधी वरितो, कोई वचन वेही रहियो, त उहो वचन बि उनजो बेड़ो पार करे सघंदो आहे। संतनि सत्संग कयो, उन जेको नयो नयो सत्संगी वियो सत्संग में, हिकिड़ो कोई वचन उन ॿुधी वरितो, हिकिड़ो वचन ॿुधी वरितो, उन्हनि में संतनि ईअं चयो कि भॻवान कुझु बि कनि, भले असांखे नज़र अचे कि उन में असांखे तकलीफ़ मिली, कष्ट मिलियो, दुख मिलियो, असां रुनियासीं, हे नुक़सान थी वियो, धन हली वियो, परिवार जो कोई हली वियो, दुकानदारी छॾिजी वई, कोई बि अहिड़ी क्रिया थिए, पर सत्संगीअ खे इहो ई सम्झणो खपे कि इन में बि मुंहिंजी भलाई आहे। भॻवान जेको बि कयो आहे भलो कयो आहे। हाणे इहो वचन केवल उहो ॿुधी वियो, सत्संग पूरो थियो, वियो पंहिंजे कमकार में, धंधे व्यापार ते पहुतो। हाणे धंधो त रोज़ ईअं न आहे कि 365 ॾींहं हिकु जहिड़ो ई हले, कॾहिं ॾाढो सुठो हूंदो आहे, कॾहिं घटि बि हूंदो आहे, कॾहिं न बि हूंदो आहे। चओ हरे राम। हरे राम। जॾहिं उनखे थोड़ा बि नुक़सान थींदा त ॾाढो चिंता कंदो, ॾाढी चिंता में घर वापसि ईंदो। जेॾी सत्संग ॿुधी वियो, वापसि जेॾी महिल राति जो घर आयो त चेहरे ते मुस्कुराहट हुई। घर वारी पुछियो, अरे अॼु ॾाढो सुठो व्यापार थियो आहे छा? ॾाढो बढ़िया कमु हलियो, धंधो बढ़िया हलियो, खूब कमाई थी हूंदी, तव्हांजो जेको स्वभाव नेचर थो लॻे, तव्हांजो जेको मूड थो लॻे उहो त ॾाढो बढ़िया थो लॻे, ख़ुशि था लॻो ॾाढा, सभु ठीकु आहे। तॾहिं उन पतिदेव चयो कि अरे अॼु त ॿोणी बि न थी आहे। चओ हरे राम। अॼु त मां कुझु न कमायो आहे। अॼु अलाए भगवान जी कहिड़ी लीला कि कोई ग्राहक दुकान ते चढ़ियो ई न आहे, है न। मौसम अहिड़ो थी वियो, तूफ़ान हलिया, कंहिंजा शेड उॾामिया, कंहिंजो कुझु, कंहिंजा पेड़ किरिया, मौसम अहिड़ो थी वियो, कोई ग्राहक आयो ई कोन। अरे त पोइ मुस्कुरायो छो था? चए हा उहो कूड़ो व्यापार न थियो आहे, पर अॼु सचो व्यापार थियो आहे। चओ हरे राम। हरे राम। सत्संग मिलियो आहे, ऐं उन में बि इहे वचन यादि रहिजी विया कि भगवान जेको बि कंदा आहिनि उन में असांजी भलाई हूंदी आहे। अरे हिकिड़े वचन एॾो परिवर्तन आणे छॾियो। चओ हरे राम। तो सोचो भाई, कोई अगरि भाव सां ॿुधे वरी उनखे पंहिंजे जीवन में अपनाए छॾे त उन ते केॾी वॾी कृपा थी वेंदी, केॾो उनजो स्वभाव जेको आहे परिवर्तन थी वेंदो। असां पंहिंजे अखियुनि सां ॾिठा आहिनि, अखियुनि सां कई अहिड़ा उदाहरण ॾिठा आहिनि कि जंहिंजो स्वभाव पहिरियों अलॻि हुयो, पर भगवान जी भक्ति करण खां पोइ, सतगुरनि सां जुड़ण खां पोइ, बाबा जन सां
जुड़ण खां पोइ उन्हनि जो स्वभाव असां ॾाढो अलॻि ॾिठो आहे, खूब फ़र्क़ु ॾिठो आहे। त इहा कृपा कंहिंजी आहे? इहो संतनि जे वचननि जी, सत्संग जी, कथा कीर्तन जी, भगवान जी त महिमा आहे। चओ हरे राम। उहे भगवान जेके सभिनीनि खां ऊचा आहिनि पर सभिनीनि खां निकट आहिनि, उहे भगवान जेके सभिनीनि में विराजमान आहिनि, सभिनीनि में भगवान समायल आहे। काहू में अहमद, काहू में ईसा, काहू में राम समाया रे। बस कोई उन्हनि खे निहारे वठे, पकड़े वठे भाई। त वरी बि साध संगत जी मनन कजो, खूब तव्हांखे अर्थ ज्ञान मिलंदा। ऐं सार त एतिरो ई आहे, सार केवल एतिरो ई आहे पूरे सुखमनी साहिब जो, पूरे ग्रंथ वेद शास्त्रनि जो, कि असां भजन करे वठूं, भक्ति करे वठूं, निरंतर उन प्रभुअ खे यादि करे वठूं। कयो पुकार, उथंदे मां वेहंदे तोखे पुकारियां, उथंदे मां वेहंदे तोखे पुकारियां, उथंदे मां वेहंदे तोखे पुकारियां, उथंदे मां वेहंदे तोखे पुकारियां। कॾहिं की न भूल जी मां, 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 तोखे भुलाया, उथंदे मां वेहंदे तोखे पुकारियां, उथंदे मां वेहंदे तोखे पुकारियां। जंहिं चेत चोर खे ॻोल्हिया पियो मां, नज़र आयो मूंखे पंहिंजे ही अंदर मां। जंहिं चेत चोर खे ॻोल्हिया पियो मां, नज़र आयो मूंखे पंहिंजे ही अंदर मां। हाणे काॾे वेंदो, हाणे काॾे वेंदो, जुड़ियो तंहिंसां उथंदे मां वेहंदे तोखे पुकारियां, उथंदे मां वेहंदे तोखे पुकारियां। बोलो, कॾहिं की न भूल जी मां, कॾहिं की न भूल जी मां, तोखे भुलाया, उथंदे मां वेहंदे तोखे पुकारियां, उथंदे मां वेहंदे तोखे पुकारियां। पई बूंद जीए विच दरिया में, तीहें भेद नाहे तो में मुँह में शाह में। पई बूंद जीए विच दरिया में, तीहें भेद नाहे तो में मुँह में शाह में। लथो भरम सारो हाणे, लथो भरम सारो हाणे, आनंद मनाया, उथंदे मां वेहंदे तोखे पुकारियां, उथंदे मां वेहंदे गायो भाई, तोखे पुकारियां। उथंदे मां वेहंदे तोखे पुकारियां, उथंदे मां वेहंदे तोखे पुकारियां। उथंदे मां वेहंदे तोखे पुकारियां,
उथंदे मां वेहंदे तोखे पुकारिया। बोलो सतगुरुदेव भगवान की जय। ये सब भर्म ख़त्म थी वेंदा जैॾी हिकिड़ो बि वचन असांखे सतगुरनि जो ॾिनल प्रभु परमात्मा जी वाणी अगरि यादि रहिजी वई त। चओ हरे राम। हरे राम। इहो ई बसि यादि रहिजी वञे कि सभिनीनि खां निकट भॻवान ई आहिनि, तॾहिं बि असां बची वेंदासीं, तॾहिं बि जीवन सफलो थी वेंदो। एतिरो ई वचन यादि रहिजी वञे कि भॻवान ई सभिनीनि खां ऊंचो आहे, अहंकार ख़त्म थी वेंदो। एतिरो ई यादि रहिजी वञे कि भॻवान ई पंहिंजे भक्तनि जी सहायता कंदा आहिनि, रक्षक आहिनि भॻवान, ज़िम्मेदारी खणंदा आहिनि। बसि पोइ असां शायदि भॻवान जे तरफ़ मुड़ी वञूं। हिते सतगुरु चवनि था न, ज आपन ऊंच, जेको सभिनीनि खां ऊंचो आहे, पर ॾिसो भक्तनि जे लाइ भॻवान छा न कयो आहे। कंहिंजी चकी हलाई आहे, कंहिंजो रथ हलायो आहे भॻवान, कंहिंजा लटा कपिड़ा बि धोता आहिनि भॻवान सखू बाईअ जा। चओ हरे राम। नामदेव महाराज जे घर जा कम कया आहिनि भॻवान। जनाबाई उन्हनि वटि सेवा कंदी नामदेव महाराज वटि, उहो केॾी महिल कीर्तन में हली वेंदी त भॻवान अची करे नामदेव महाराज जे घर जा कम कंदा। सोचो, ऊंचो भॻवान आहे, पर पंहिंजे भक्तनि जो केॾो निकट आहे, पंहिंजे भक्तनि सां केॾो प्रेम आहे भॻवान जो। त भॻवान कृपा कनि, वरी बि मनन कजो।